آپ کیسے ہیں؟ तव्हां कीअं आहियो? मैं ठीक हूँ। मां ठीक आहियां। आप कहाँ रहते हैं? तव्हां किथे रहंदा आहियो? मैं लाहौर में रहता हूँ। मां लाहौर में रहंदो आहियां। आप कहाँ जा रहे हैं? तव्हां केॾांहुं वञी रहिया आहियो? मैं दफ़्तर जा रहा हूँ। मां दफ़्तर वञी रहियो आहियां। तुम्हारे घर वाले कैसे हैं? तव्हांजा घर वारा कीअं आहिनि? सब अच्छे हैं। सब ठीक आहिनि। आपका काम कैसा जा रहा है? तव्हांजो कमु कीअं हली रहियो आहे? मेरा काम अच्छा जा रहा है। मुंहिंजो कमु सुठो हली रहियो आहे। आप इन दिनों क्या कर रहे हैं? तव्हां अॼुकल्ह छा करे रहिया आहियो? मैं अभी पढ़ रहा हूँ। मां अञा पढ़ी रहियो आहियां। आपके वालिद क्या करते हैं? तव्हांजो पीउ छा कंदो आहे? वो एक उस्ताद हैं। हू हिकु उस्ताद आहे। तुम कहाँ से आ रहे हो? तव्हां किथां अची रहिया आहियो? मैं बाज़ार से आ रहा हूँ। मां बाज़ार खां अची रहियो आहियां। आप कहाँ जा रहे हैं? तव्हां केॾांहुं वञी रहिया आहियो? मैं मार्केट जा रहा हूँ। मां मार्केट वञी रहियो आहियां। तुम कहाँ थे? तूं किथे हुएं? मैं लाहौर में था। मां लाहौर में हुयुसि। आपको क्या पसंद है? तव्हांखे छा पसंद आहे? मुझे सफ़र करना पसंद है। मूंखे सफ़र करणु पसंद आहे। मसला क्या है? मसलो छा आहे? कोई मसला नहीं है। कोई मसलो न आहे। क्या सब कुछ ठीक है? छा सब कुछ ठीक आहे? जी सब कुछ ठीक है। हाँ सब कुछ ठीक आहे। क्या आपको किसी मदद की ज़रूरत है? छा तव्हांखे कंहिं मदद जी ज़रूरत आहे? नहीं शुक्रिया। न मेहरबानी। तुम क्या लोगे? तव्हां छा वठंदव? मैं चाय लूँगा। मां चांहि वठंदुसि। आपकी शादी हुई है? तव्हांजी शादी थी आहे? हाँ मेरी शादी हुई है। हाँ मुंहिंजी शादी थियल आहे। तुम कौन हो? तव्हां केरु आहियो?
میں صدام ہوں، मां सदाम आहियां। तुम कब आओगे, तव्हां कॾहिं ईंदा। मैं कल आऊंगा, मां सुभाणे ईंदुसि। आप कहना क्या चाहते हो, तव्हां चवण छा था चाहियो। कुछ खास नहीं, कुछ खास न। क्या आप मुझे जानते हैं, छा तव्हां मूंखे सुञाणींदा आहियो। जी हाँ, मैं तुम्हें जानता हूँ। जी हाँ, मां तव्हांखे सुञाणींदो आहियां।